अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वेठे जनी वट डुखंदो दूर थे तू तिनी सी कट ओडा आडे पखड़ा भलारे भिटतणी जे भलारे बैद सा मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी दुनिया जी कुंड कुर्छ ताईं जंहिंजा माग बुझे पियो उन्हनि ॿिन्ही महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 28 अक्टूबर 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख ऐं सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसलू माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लाव लही सघनि। साईं मुंहिंजा वक़्त जे हिन फ़लसफ़े में माण्हू जो मन हासिलातनि जे हुजूमनि में कोशिशि करे थो, धरती लाइ पाण पतोड़े थो, पर जॾहिं वक़्त जा हुक्मरान ख़ुदि ई धरती दुश्मन बणिजी वञनि त माण्हू दाह ॾिए त कंहिंखे ॾिए। ग़ुरबत जे लकीर खां हेठि जीअंदड़ माण्हू न सिर्फ़ु भोगनाऊं भोगनि था पर ॿारहें बचे महिनत मज़दूरी कनि था, उन बावजूदि एतिरो कमाए नथा सघनि जो हू पंहिंजो ऐं घर भातियुनि जो पेट पाले सघनि। इहो बि केॾो वॾो आलमियो आहे। तोड़ जो सिंध जो वॾो वज़ीर इहा बि दावा करे थो त सूबे में चाइल्ड लेबर में 50% घटिताई थी आहे, पोइ बि सिंध में 13 लख ॿार जबरी पोहरे जो शिकार आहिनि। चाइल्ड लेबर हिकु आलमी मसइलो आहे, पर तरक़ी पज़ीर ऐं कमज़ोर मईशत वारनि मुल्कनि में हिन मसइले जी शिदत निस्बतन वधीक आहे। चाइल्ड लेबर जी पेचीदा सूरतहाल जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो दुनिया में लॻभॻि 152 मिलियन ॿार चाइल्ड लेबर में आहिनि। उन्हनि मां लॻभॻि अधु ॿार अहिड़नि ख़तरनाक शोबनि में कमु कनि था जेके ॿारनि जी सिहत, तहफ़ुज़ ऐं इख़लाक़ी तरक़ी खे ख़तरे में विझनि था। चाइल्ड लेबर ॿारनि जे बुनियादी हक़नि जी नफ़ी सां गॾोगॾु ॿारनि जो मुआशी इस्तेसाल पिणु आहे, जेको सिंध समेत असांजे मुल्क जे ॿारनि जे वॾे तइदाद खे मुतासिर करे थो। चाइल्ड लेबर जे करे ॿार तालीम जहिड़े अहम आइनी हक़ खां महरूम थी वञनि था। आइन पाकिस्तान जे आर्टिकल A25 मुताबिक़ 5 साल खां 16 साल ताईं जे उमिरि वारनि सभिनी ॿारनि खे मुफ़्त ऐं लाज़मी तालीम फ़राहम करणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे। हर ॿार जो हक़ आहे त हूअ पंहिंजे बालकपिणी मां पूरो फ़ाइदो वठे, पर पोरे जे करे ॿारनि जी ज़िंदगी जो बहितरीनु हिसो ज़ाया थी वञे थो, जंहिंसां ॿारनि जी नफ़सियात ऐं जज़्बाती सिहत शदीद तौरु मुतासिर थिए थी। सिंध में जंहिं रफ़्तार सां आबादी वधी रही आहे, उन रफ़्तार सां ग़ुरबत, बेरोज़गारी, महांगाई सां गॾु समाजी, मुआशी, माली मसइला पिणु वधी रहिया आहिनि ऐं उन्हनि संगीन मसइलनि जे करे चाइल्ड लेबर जी शरह में ख़ौफ़नाक हद ताईं वाधारो थी रहियो आहे। चाइल्ड लेबर जो मामिलो मुआशी आहे। घर में खाइण लाइ कुझु न हुजे त पोइ ग़ुरबत जे उन आलम में पोरे त ॿारड़ा जेकॾहिं मज़दूरी न कंदा त छा कंदा। मुल्क मां चाइल्ड लेबर जो ख़ात्मो रुॻो हिक ई सूरत में मुमकिन आहे। अहिड़ी सूरतहाल में जॾहिं रियासत जे तरफ़ां हर शहरी खे बाइज़त रोज़गार, मुफ़्त इलाज, तालीमी रिहाइश फ़राहम कई वञे, तॾहिं चाइल्ड लेबर ख़तमु थी सघे थी। जेकॾहिं इहो सिलसिलो न जुड़ियो त चाइल्ड लेबर खे कॾहिं बि ख़तमु करे न सघिबो। हाणे अवां जी ख़िदमत में पेश करियूं था नामियारे साफ़ी ऐं लेखक इमदाद सुमरे जो लिखियलु लेख, जंहिंजो उनवान आहे माज़ी जी गार में रहिजे या मुस्तक़बिल ॾांहुं वधिजे। असांखे हाणे उन्हनि ॻाल्हियुनि खां बालातर थियणो पवंदो जेके वरजाए वरजाए असांजी ज़हनी थक ऐं इज्तमाही बेवसी जो हिसो बणिजी वियूं आहिनि। काल छा थियो, कंहिं सां नाइंसाफ़ी कई, केरु कंहिंजे दोखे में रहियो, कंहिं छा चयो, मूं छा चयो, ऐं सभ खां वधीक पुराणी सियासी वाबस्तगी जी शावनिज़म खे बि छॾिणो पवंदो। उन सां गॾु मुकमिल सिंधी रिवायती आदत, हिक ॿिए जा तरा कढणु, गिलाखोरी ऐं ॿिए लाइ अदम बर्दाश्त जो रवैयो तर्क करणो पवंदो ऐं सम्झणो पवंदो त इज़त उन में न आहे, उहो सिर्फ़ु महरूमिन अणसापे असांजी बेवसी जो ओञाण आहे जेको मुसलसल असांजे पेरनि में रसा बणिजी बीठो आहे। असांजे काल जो
वॾो हिसो तकरारनि बिरादरी जे हिसाब किताब बदिले जी सियासत सिफ़ारिशनि जे चकर ऐं इंतकामी फ़ैसिलनि में गुज़री वियो। नतीजो न इदारा ठहिया, न सोच वधी, न समाज शफ़ाफ़ थियो ऐं असां सभु जंहिंखे सिंध जो शऊर सॼियो थो वञे रुॻो ऊंदाही गार में रहियासीं, जंहिंमें नस्ल दर नस्ल असां पंहिंजूं ख़्वाहिशूं उमेदूं ऐं क़ाबिलियतूं दफ़न कंदा रहियासीं। पर हाणे सुवालु इहो न आहे त काल्ह छा थियो, सुवालु हाणे इहो आहे त अॼु छा करिणो आहे ऐं सुभाणे जी नई नस्ल खे छा ॾियणो आहे। ईंदड़ नस्ल असांखां मुख़्तलिफ़ आहे। हीअ नई नस्ल जी अख में ॻोढ़ा न आहिनि, फ़ुज़ूल जा जज़्बात न आहिनि। हीअ असांजी नस्ल खां वधीक अमली ऐं बामक़सद आहे। हुन जे हथ में AI, गूगल, एपल फ़ोन ऐं लैपटॉप आहिनि। हुनखे हाणे कंहिंजा किसा, कंहिंजे दास्तान, दर्द ऐं कंहिंजे लिखियल तक़दीर सां का बि दिलचस्पी न आहे। हूअ चाहे थो नतीजो, हू चाहे थो निज़ाम, हू चाहे थो इंसाफ़ ऐं मौक़ियो। हूअ सुवाल थो करे त जेकॾहिं दुनिया रोबोटिक अदालतनि ॾांहुं वञी रही आहे त सिंध में अञा बि सिफ़ारिशनि जो राज छो आहे। हू पुछा करे थो त दुनिया में जॾहिं मेरिट जो राज आहे त सिंध में मुलाज़मतूं विकिरो छो थियूं थियनि, क़ाबिलियत बदिरां सियासी सिफ़ारिश ते छो थियूं मिलनि। जेकॾहिं दुनिया ऑनलाइन मेरिट सां वफ़ाक़ी इंतिज़ाम हलाए थी त हिते अञा डोमिसाइल बदिलाए नतीजा छो ठाहिया वञनि था। जेकॾहिं क़ाबिलियत ई असल क़ुवत आहे त पोइ बेवस ऐं बेज़ुबान नौजवान दरबदर छो। हीअ नस्ल अमली इंसान आहे, फ़लसफ़े खां वधीक फंक्शनल सोच रखे थी। हू नारनि खां वधीक सिस्टम जी शफ़ाफ़ियत थी घुरे। सिंध वटि सलाहियत आहे पर रस्तो न आहे। सिंध वटि माण्हू घटि न आहिनि, क़ाबिलियतूं घटि न आहिनि, सोच घटि न आहे। घटि आहे त सिर्फ़ु तब्दीली जो एतमाद ऐं जिदत जो हौसलो। असांजे तालीमी निज़ाम में शाह लतीफ़ ज़रूरु आहे पर लतीफ़ जे फ़िक्र जो अमली रूप न आहे। असांजी सियासत में तक़रीरूं त वॾियूं आहिनि पर नतीजो बुरी आहे। असांजा इदारा तारीख़ त ॿुधाइनि था पर मुस्तक़बिल लाइ का रिथाबंदी नथा ॾियनि। हीउ बहिरान वसीलनि जो न, ज़हनी क़ैद जो बहिरान आहे। असांखे छा करिणो आहे? असांखे नौजवान खे माज़ी जा ज़ख़्म ऐं किसा, अलिफ़ लैला जा दास्तान सम्झ में न ईंदड़, फ़लसफ़े जा दास्तान ज़मीन आसमान खां मथे जूं ॻाल्हियूं न, मुस्तक़बिल जा औज़ार ॾियणा आहिनि। कंहिं जज़्बात न महारत खपे, कंहिं कूड़ी वाखाण न मौक़ियो खपे, कंहिं किसो न सिस्टम खपे। असां जेकॾहिं अञा बि पुराणनि रिवायतुनि जे थांव में ही नस्ल विझंदासीं त पोइ हू या त हानिकार निज़ाम जो हिसो बणिजी वेंदो या मायूसी जो शिकार थी ख़ामोशी में वञाइजी वेंदो। आख़िरी ॻाल्हि, मुंहिंजी राय में सिंध खे हाणे शाइराणो दर्द न अमली फ़िक्र खपे। असीं जेसिताईं काल सां ॻंढियल रहंदासीं ओसिताईं सुभाणे असांखां परे रहंदो। वक़्तु अची चुको आहे त असां माज़ी जी गार मां निकिरी मुस्तक़बिल जी रोशनी ॾांहुं वधूं। उन्हनि नस्लनि लाइ जेके रुॻो तारीख़ न टेक्नोलॉजी सां मुस्तक़बिल लिखण लाइ आयल आहिनि। असांखे माज़ी जी शानदार 5000 सालनि जी तारीख़ी बुख़ार मां निकिरी सम्झणो पवंदो त असां इंसानी तरक़ी तालीमी इदारनि में 3 नंबर ते आहियूं। पंजाब त असांखां 200 साल अॻिते आहे पर हाणे KPK बि असांखां घणो अॻियां निकिरी वियो आहे। जेसिताईं हक़ीक़तनि जो इदराक न थींदो तेसिताईं माज़ी जे मज़ारनि में गुम हूंदासीं, पंहिंजी हक़ीक़ी कामयाबी तरफ़ वधी न सघंदासीं। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक ऐं सहाफ़ी इमदाद सुमरे जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सहूलियतनि जी अणहूंद वारो मसइलो त हर हंधि साम्हूं अचे थो। अब्दुल गनी अब्दा आरिसर लिखे थो, ढोरो नारो खां साढर ॾांहुं विंदड़ मेन रोड जेको लोकल बोर्ड गवर्नमेंट जो मेन रोड आहे, जेको साढर खां बांडी साबू गंबी जो दड़ो उनड़ाबाद ऐं उमरकोट विंदड़ माण्हुनि लाइ सहूलियत हो। बस सर्विस बंदि थियण बैदि देवियूं ऐं ॿिया वण न वढण करे रोड जे ॿिन्ही पासनि खां झंग थी चुको आहे। ताज़ो ठहियल मीरपुर ख़ासि खां खोखड़ा पार बाईपास रोड जो जवाज़ ॼाणाए हीउ रस्तो बंदि कयो पियो वञे, जेको ख़तरनाक आहे। वसवारियूं धुरियूं चुप जो रोज़ो रखी वेठल आहिनि
असां ढोरो नारो टाउन चेयरमैन फोकल पर्सन ऐं मानाती शख़्सियत मियाँ ख़ालिद वलहारी ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खे अपील था कयूं त जल्द खां जल्द ढोरो नारो खां साडर वेंदड़ लोकल बोर्ड जे अहम रस्ते खे बहाल करे खोलियो वञे। सारियुनि जी आबादगारनि खे अञा ताईं अघु न पियो मिले। बदीन खां विझदे कंबर शदादकोट ऐं वारह ताईं आबादगार सरापा जदोजहद ऐं सरापा एहतजाज बणियल आहिनि, पर उन्हनि जे एहतजाज जो केर बि नोटिस वठण लाइ तयारु नाहे। आबादगारनि जे मुआशी क़तल सारियुनि जे अघ में लाथ वारे मामले ते वज़ीर अली जमाली लिखे थो, असां अहिड़े मुआशिरे में साह खणी रहिया आहियूं जंहिंमें 60% आबादी गुरबत जी लकीर खां हेठि अज़ियत भरी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। रुगो पाण खे ज़िंदा रखण लाइ बि वेचारे इंसान खे केतिरनि ई ख़्वाहिशनि ऐं हसरतनि जी क़ुर्बानी ॾियणी पवे थी। असांजे सिंधी समाज जी अक्सरियत आबादी अॼु बि ॻोठनि में रहे थी ऐं संदन गुज़र सफ़र जो अहम ज़रियो ज़राए ताईं चौपायो माल आहे। असांजा ॻोठ पंहिंजी फितरी सूंह त भरपूर रखनि था, पर वक़्त जे नाहिल हुकुमराननि तरफ़ां ध्यानु न ॾियण करे असांजा ॻोठ बुनियादी सहूलियतुनि खां बि वांझियल आहिनि, जिन में रोड रस्ता इस्पतालूं स्कूल बिजली गैस ऐं ॿियूं ज़रूरत जूं शयूं शामिल आहिनि। गुज़िरियल कुझु सालनि खां पाणी जी खोट ऐं गैर मुनसिफ़ाणी विर्छ जे करे सिंधी ज़राइत मुकमल तौर ते तबाह थी वई आहे। उन में बि ख़ासि तौर ते लाड़ वारो इलाइक़ो पुछड़ में हुअण करे हिकु त ज़राइत लाइ पाणी नथो मिले ऐं ॿिए पासे समुंड रोज़ानो सवें एकड़ ज़मीन गड़काईंदो अचे। इन सॼी सूरतहाल में हिकु हारी जेको पंहिंजे समूरे ख़ानदान समेत बनी में ॾींहं राति महिनत करे अन्न उपाए थो ऐं पंहिंजो पेट कटे पंहिंजे ॿारनि खे स्कूलनि में पढ़ण लाइ मोकिले थो, उनजी ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी पई आहे। पाणी जी खोट खां सवाइ ज़रई जिन्सनि जा अघ बि घटि ॾिना वञनि था। नतीजे में फसल ते खेड़ी भाण ॿिज ऐं तेल जो ख़र्च बि वेचारे हारी जी ॻिची में पवे थो ऐं हू नस्ल दर नस्ल कर्ज़ जी चकी में पिसजंदो रहे थो। हिन वक़्त बि गुज़िरियल केतिरनि ई हफ़्तनि खां सॼी सिंध में हारी ऐं ज़मीनदार लाॻीतो पाणी जी खोट, भाण जे ब्लैक ते विकिरे मुहांगे ॿिज, ज़रई दवाउनि जी अणहूद ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि। सिंध जी ज़राइत कंहिं वक़्त में मुल्क जे इक़्तिसादी ऐं मईशत जी तरक़ी जो अहम ऐं बुनियादी जुज़ रही आहे। ख़ासि तौर ते लाड़काणो, कंबर, शदादकोट, बदीन, ठठो, सिजावल, शिकारपुर, दादू ऐं सागड़ जहिड़ा इलाइक़ा सारियुनि जी वॾी पैदावार जा मर्कज़ रहिया आहिनि, पर साल 2025 में सारियुनि जे फसल खे थियल बेमिसाल नुक़सान न रुॻो ज़रई मईशत खे कापारी धक रसायो आहे, पर हज़ारे आबादगारनि हारियुनि ऐं ज़रई मज़दूरनि खे बि बुख ऐं बदहाली जो शिकार करे छॾियो आहे। हिन वक़्तु जॾहिं आलमी सतह ते खाद खुराक जे क़ीमतनि में इज़ाफ़ो ॾिठो पियो वञे, सिंध जा हारी पंहिंजी महिनत जो मुनासिबु उजूरो न मिलण सबबि सरापा एहतजाज आहिनि। 2025 जे ख़रीफ़ जी मुंद में सिंध जे सारियुनि जे फसल खे ख़ासि तौर ते मौसमी तब्दीली, पाणी जी खोट, हुकूमती मुदे ख़ारिज, ज़रई पॉलिसियुनि, गैर मयारी ॿिज, भाण ऐं नकली ज़रई दवाउनि सबबि नुक़सानु पहुतो आहे। केतिरनि ई इलाइक़नि में फसल पचण खां अॻु ई सड़ी वियो। जिते पाणी न पहुतो उते फसल सुकी वियो ऐं जिते पाणी आयो उते देरि सां आयो, जंहिंजे करे फसल सोकड़े जो शिकार थी वियो। ॿिए पासे वरी आबादगारनि खे गैर मयारी ऐं नकली जरासीम ख़तमु करण वारियूं ज़रई दवाऊं विकिरो कयूं वियूं, जंहिंजे करे फसलनि जी वाध वीज खे फ़ाइदो थियण बदिरां सख़्तु नुक़सानु पहुतो। उन समूरी सूरतहाल में हुकूमत जी ख़ामोशी ऐं ज़रई खाते जी गैर फ़ालियत पिणु वॾो मनफ़ी किरदारु अदा कयो आहे। सिंध जी अक्सरियती हारी आबादी वटि या त पंहिंजो ज़मीन जो टुकड़ो आहे या उहे ज़मींदारनि वटि हारपो कनि था। सारियुनि जो फसल हुन लाइ न सिर्फ़ु माली सहारो आहे, पर खेनि ॿियूं फसलूं पोखण लाइ बि माली मदद फ़राहम कंदो आहे। पर हिन साल जहिड़ी तरह सां फसल जी वाध घटिजी वई ऐं मार्केट में सारियुनि जा अघ बि किरी पिया, उन सबबि हारियुनि खे ॿिनि तरफ़नि खां धकु लॻो। हिकु तरफ़ फसल घटि थियो, ॿिए तरफ़ अघ घटि मिलिया। सिंध में वापारियुनि तोड़े मिल्ज़ मालिकनि ऐं मिडल मैन जो हिकु क़िस्म जो गैर ऐलानिया इतिहाद आहे, जेको हर साल सरकार जी बेहसी खे हथ में वठी आबादगारनि खां सारियूं कणक ऐं कमनि समेत ॿियूं जिन्सूं सस्तियूं ख़रीद करे बाद में उन चांवर खे आला अघनि ते बरामद कंदो आहे। हिन साल आबादगारनि खे सारियुनि जो अघु 3500 रुपया फ़ी मण जी उमेदु हुई,
पर हुननि खे बि मुश्किल 2500 रुपया मण रेट मिली रहियो आहे, जॾहिं त साॻियो चांवर मिल मां 4000 खां 5000 रुपया मण ताईं विकिरो थी रहियो आहे। साॻी तरह सां हिन साल मार्च में जॾहिं कणक जो फसल मार्केट में आयो तॾहिं सिंध हुकूमत पारां कणक जी ख़रीदारी न करण सबबि हारियुनि आबादगारनि खां सेठनि ऐं पेडी वारनि फ़ी मण 2200 रुपयनि जे हिसाब सां कणक ख़रीद कई हुई, जेका अॼु 5000 रुपया मण विकामी रही आहे, जॾहिं त अटो 130 रुपया फ़ी किलो विकामजी रहियो आहे। अहिड़ी सूरतहाल जे करे हिन साल कणक जी पोखे तमामु घटि थियण जो ख़दशो आहे, जंहिं करे ईंदड़ साल वरी अटे जो बहिरान पैदा थी सघे थो। अटो 5000 रुपया मण जॾहिं त कणक ऐं सारियूं 2200 रुपया मण ख़रीद करणु, आख़िर उहो किथां जो इंसाफ़ आहे। सिंध जा वॾा सरमाएदार ऐं मिलनि जा मालिक फसल लहण शर्त हारी ऐं आबादगार जे पोखियल हर जिन्स सस्ते अघ ते वठनि था, जॾहिं त उन ख़रीद कयल जिन्स मां सरमाएदार कारखानेदार पंहिंजे ठाहियल प्रोडक्ट चांवर खंडु अटो गिह आयल ऐं ॿियूं शयूं डबल अघनि ते विकिरो करे किरोड़पति मां खरबपति बणिजी विया आहिनि। पर हारी ऐं नंढा आबादगार अॼु बि बुख ऐं बदहाली जो शिकार आहिनि। हिन वक़्तु सरमाएदारनि एक्सपोर्टरनि ऐं राइस मिल्स पारां मिली भगत करे सारियुनि जो अघु किरायो वियो आहे, पर 1 महीने खां पोइ जॾहिं सारियूं सरमाएदार जे गोदामनि में बंदि थींदियूं त रेट 4000 खां बि मथे चढ़ी वेंदो। सिंध जे हारियुनि आबादगारनि जो लाॻीतो इस्तेसाल थियण जे करे अॼु हालत इहा आहे जो ज़िमीदार पंधि पिया हलनि ऐं दवाउनि जे कंपनियुनि वारा AC वारनि गाॾियुनि में। गुज़िरियल 15 सालनि खां सिंध जो आबादगार कमंद कणक तोड़े सारियुनि जो मुनासिब अघु न मिलण जे करे परेशानियुनि जो शिकार आहे। सिंध सरकार उन ज़ुल्म में बराबरि जी शरीक आहे, छाकाणि त सिंध जा वज़ीर ऐं मशीर मिल माफ़ियाज़ ऐं सेठनि सां मिलियल आहिनि। उन नाइंसाफ़ी ख़िलाफ़ु सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगारनि, हारियुनि ऐं ज़रई तनज़ीमुनि जे अॻुवाणनि मीडिया ते मुहिमूं बि हलायूं, एहतिजाजी धरणा बि हया, पर उन बावजूदि सिंध सरकार को नोटिस वठण लाइ तयार ई न आहे। सिंध वासी अॼु बि इहो ई मुतालबो करे रहिया आहिनि त आबादगारनि खे फसल जा मुनासिब अघ ॾियारिया वञनि, ॿिज भाण मुफ़्त ॾियण बदिरां उन्हनि ते सब्सिडी ॾिनी वञे ऐं अघ घटाया वञनि, त जीअं हारी आबादगार सुख जो साह खणी सघनि। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं वज़ीर अली जमाली जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पुलिस जे ज़ुल्म जा दास्तान कहिड़ा गणजनि। कराची में SIU पुलिस जी हिरासत में नौजवान इरफान जी मौत वारे वाक़े में अहम अॻभराई इहा थी आहे जो हाणे केस जी जांच FIA हवाले करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। SSP AVLC अमजद शेख, जेको SIU जी इज़ाफ़ी चार्ज संभाले रहियो आहे, हुन चयो आहे त शफ़ाफ़ जांच लाइ केस खे ॾखण पुलिस खां FIA ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे, जॾहिं त जवाबदारनि समेत मुकमल रिकॉर्ड FIA हवाले कयो वेंदो। जॾहिं त हुन जो चवणु आहे त इहो तसर ग़लति आहे त पुलिस पंहिंजे अहलकारनि खे बचाइण जी कोशिशि करे रही आहे। हूअ केतिरियूं ई दावाऊं छो न करे, पर हक़ीक़त इहा आहे त पुलिस हमेशह पंहिंजे पटे भाइनि खे बचाईंदी रहंदी आहे। जॾहिं त इरफान ते तशदुद कंदड़ ASI आबिद शाह ऐं कांस्टेबल आसिफ अली खे गिरफ़्तार कयो वियो हो। सदर थाणे में दाख़िल कयल FIR में लापरवाही ऐं गफ़लत सां मौत थियण वारा कलम शामिल कया विया आहिनि। केस जे मतन मूजिबि इरफान खे ॿिनि सां गॾु शकी ॼाणाए जांच लाइ आंदो वियो, जिते जांच दौरान संस तबियत ख़राब थी वई, पर अमलदारनि लापरवाही कई। पोस्टमार्टम रिपोर्ट में इरफान मथां तशदुद जी तस्दीक थी आहे। रिपोर्ट मूजिबि लाश 36 कलाक पुराणो हो। 2 ॾींहं अॻु इरफान जे वारसनि जी फ़रियाद ते केस दाख़िल न थियण ते वारसनि सोराब ॻोठ भरिसां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी ट्रैफ़िक बंदि कई हुई। पुलिस अहलकारनि जे तशदुद में इरफान जे मौत ते सिंध जे घरू वज़ीर तरफ़ां जांच लाइ GIT क़ाइमु करण जो ऐलान कयो वियो हो, जॾहिं त अञा ताईं उन ते अमल थी नाहे सघियो।
पुलिस तशद्दुद में मारिजी वियल इरफान वारो वाक़ियो को पुराणो वाक़ियो नाहे। फुल फ्राई हाफ फ्राई वारा न ॼाण केतिरा वाक़िया रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जिन वाक़ियनि में अॼु ताईं इंसाफ़ थी नाहे सघियो। जेकॾहिं उन्हनि वाक़ियनि में इंसाफ़ थी सघे हा त अॼु ईअं को बि बेमौत न मारिजे हा। कोमप्रस्त अॻवान ऐं लेखक सैयद नवाज़ शाह भाॾाई सिंध तोते साख आहे जे उनवान हेठि लिखे थो, मूं कॾहिं कंहिं पिलाड़ ते परचम खणी तुंहिंजे नाले ते माल मेण जो कुफ़्र नाहे कयो, न वरी कंहिंजे बचनि जे वार जो गिरह छिनी पंहिंजो बब भरियो अथमि, न कंहिं वॾेरे जे दर वञी ज़मीर जो सौदो करे कंहिं मच्छी जी डंड जा काग़ज़ वरिता अथमि, न कंहिं वक़्त जे हुक्मरान सां बट बणिजी रातिनि जो मुहांगे मध ते साॻो सिको थियो आहियां। सिंध तोते साख आहे, मूं पंहिंजे वस पुॼंदे तुंहिंजे दर्दनि जी दाह वस्ती वस्ती वरनाई आहे, छो त उहो तूं मुंहिंजी माउ समा आहीं। तुंहिंजे वजूद खे जॾहिं कारीगर कखियुनि था मुंहिंजो ज़मीर उबड़का ॾेई ॿाहिरि अची थो वञे, मूं पंहिंजी तारीख़ खां अवाइले सबक़ तुंहिंजे इश्क जो वरितो हो। कमज़ोर अकेलो नातवा बिना लश्कर बिना दौलत तुंहिंजी राह में पूरी ईमानदारी सां हलियो आहियां, पोइ बि इल्ज़ामनि जी आतिश नमरूद मां गुज़रियो आहियां। ज़हन ऐं रूह ते परावनि खां वधीक पंहिंजनि जा ज़ख़्म आहिनि। ख़सीस तमनाउनि जा पुजारी बि मुंहिंजी आज़ाद आत्मा खे जीअर ॾींदा रहिया आहिनि, पर मूं ॾाहिर जी वाट ऐं मखदूम बिलावल जो रस्तो छॾणु बाहिस ज़िलत सम्झो आहे। मूं पहिरियों भेरो साईं जेम्स जो किताबु नई सिंध लाइ जदोजहद पढ़ियो त मुंहिंजा सभु तबक रोशन थी विया। उनखां पोइ कोशिशि पिए कई अथमि त किथे थिड़ा न थाबड़ा न किरां, अलबत्ता मूंखे किराइण जूं जाम कोशिशूं थियूं आहिनि। निहायत नीच ऐं किरियल तोहमतूं मढ़ियूं वियूं, रस्ता रोकिया विया आहिनि, पर तुंहिंजी आज़ादी जो अहसासु ऐं किरोड़े मज़लूमनि जो पुकारो मुंहिंजे हौसले जो सबबु आहिनि। सिंधा मां बाज कजां तुंहिंजे आशिकनि जे काफ़िले जी धूड़ अखियुनि में सुरमे जा विझी अयाज़ जे हिननि लफ़्ज़नि ते अमल कंदो रहां त वाझ न विझ तूं वढ ॾे, रत वहे त बि रिढ़, पोइ वेर बि विढ़ वेरी सां वजूद जी। कामरेड निसार लगारी रियासत छा आहे, उहा कीअं कमु कंदी आहे जे उनवान हेठि लिखे थो। हिन वक़्तु जॾहिं दुनिया में इहा आम प्रोपेगेंडा थी वई आहे त इनकलाबनि जो दौरु हलियो वियो, हाणे ख़ामोशी इख़्तियार कयो। उन्हीअ समूरी सूरतहाल में रियासत सियासत समाज समाजी सभु कुझु पस मंज़र में हलियो वियो आहे। असांखे अमली ऐं नज़रियाती तौरु इहो सम्झणु घुरिजे त रियासत असल में कहिड़े क़िस्म जो इदारो आहे, उहा छा आहे, उन करे सादी तशरीह बि हुजणु घुरिजे। सियासी समाजी अदबी इल्मी कारकुननि खे रियासत जे तस्वर जी सही ॼाण हुजणु घुरिजे, छाकाणि त सियासत जो सॼो कमु रियासत सां जुड़ियल आहे। सियासत जो कमु रियासत ख़िलाफ़ जदोजहद करणु, नई रियासत ठाहिणु, रियासत जो कार वहिंवार हलाइणु या वरी इलेक्शन ज़रिए रियासती इक़्तिदार हासिलु करणु हुजे थो। यानी जेको असांजो रियासत ॾांहुं रवैयो ऐं रुख़ हूंदो आहे, उहा ई असांजी सियासत हूंदी आहे। इनकलाबी सियासत जो कमु मुरवज रियासत खां हक़ वठण लाइ जदोजहद करणु ऐं नई इनकलाबी अवामी रियासत क़ाइमु करणु हूंदो आहे, जॾहिं त इक़्तिदारी हुक्मरान तबिके जे पार्टियुनि जो कमु रियासत खां सिर्फ़ु हिसो वठणु हूंदो आहे। सो हाणे सुवाल थो पैदा थिए त असां इनकलाबी कारकुन रियासत खे कीअं सम्झूं था, रियासत छा आहे। रियासत पुरतशद्दुद ऐं मुनज़म सियासी औज़ार आहे, जंहिंजो कमु सरमाएदार जागीरदार साम्राज यानी इस्तिसाली क़ुवतनि जे मुफ़ादनि जो तहफ़ुज़ करणु हूंदो आहे। अहिड़े मुनज़म औज़ार जा घणा शुबा आहिनि, पर उनजा ॿ मुख्य पासा आहिनि। हिकु रियासत जो पुरतशद्दुद पासो आहे, जहिड़ोकि फ़ौज पुलिस एजेंसियूं वग़ैरह। उनजो कमु डंडे जे ज़ोर ते हुक्मरान धुरियुनि जे मुफ़ादनि खे अंदरूनी ऐं बैरूनी ख़तरनि खां बचाइणु हूंदो आहे। रियासत जो ॿियो पासो उनजा सियासी नज़रियाती इदारा आहिनि, जहिड़ोकि पार्लियामेंट, अदलिया, मीडिया, दानिश्वर ऐं समाजी सतह ते वॾेर खे वाठण जो सरिश्तो। उनजो कमु अवाम अंदरि हुक्मरान तबिके ऐं साम्राज लाइ हमदर्दी पैदा करणु, उनजे रियासत जे हक़ में ज़हन साज़ी करणु, उन्हनि खे पंहिंजी हक़ीक़ी सियासत तां गुमराह करणु, इनकलाबी सियासत जे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करणु शामिल आहे। तव्हां पंहिंजे इलाइक़ाई सतह ते रियासत खे ॾिसी सघो था। जॾहिं अव्हां वॾेरे ख़िलाफ़ या अवामी हक़नि लाइ जदोजहद कंदा आहियो त पहिरियां सरकारी इदारा या चूंडियल नुमाइंदा
कूड़ा आसरा ॾींदा आहिनि। पोइ अव्हां ख़िलाफ़ वाठनि जे ज़रिए ॻोठ में प्रोपेगेंडा कराईंदा आहिनि ऐं सफ़ा मामिलो वधी वञे त पोइ कूड़ा केस ऐं पुलिस खे इस्तेमालु कंदा आहिनि। उन तरह जॾहिं तव्हां क़ौमी सतह ते पोरियत ऐं क़ौमी आज़ादी जी तहरीक शुरू कंदा आहियो त रियासत पंहिंजे मीडियाई दानिशवरनि ऐं ॿियनि सियासी तरीक़नि सां प्रोपेगेंडा करे आवाम खे गुमराह करे कूड़ा लीडर पैदा करे तव्हांखे रोकींदी आहे। पर जॾहिं मामिलो वधी वेंदो आहे त पोइ रियासत फ़ौज पुलिस ऐं एजेंसियुनि खे इस्तेमालु कंदी आहे। समाज में सियासी इनकलाब तॾहिं ईंदो आहे जॾहिं मज़लूम आवाम पंहिंजी सियासी पार्टी जी क़यादत में जाबिर रियासत जे सभिनी सियासी नज़रियाती इदारनि ऐं हरबनि खे शिकस्त ॾींदो एतिरी ताक़त थी वेंदो आहे जो रियासत जा हथियार बि जवाबु ॾेई वेंदा आहिनि। ईअं जीअं रूस में, चीन में या बांग्लादेश में थियो, जिते रियासत जा सभई इदारा आवाम आॾो जवाबु ॾेई विया। इनकलाब खां पोइ आवाम इनकलाबी पार्टी हिकु नई रियासत जी तइमीर कंदी, जेका वरी आवाम जे हक़नि जो तहफ़ुज़ करे वॾेरनि सरमाएदारनि ऐं साम्राज ख़िलाफ़ु विढ़ंदी आहे। अहिड़ी रियासत खे पोरियत या सोशलिस्ट रियासत चयो वेंदो आहे। दुनिया में पहिरीं सोशलिस्ट रियासत 1917 में रूस में क़ाइमु थी। असीं हिन वक़्तु जेकॾहिं रियासत जे असल जौहर खे सम्झी वञूं त अॻिते समाज खे बहितर करणु, तब्दील करण जी हक़ीक़त खे बि सम्झी वेंदासीं। उन सिलसिले में असांखे वधीक महिनत करणु घुरिजे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं कामरेड निसार लगारी जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अॼु 28 अक्टूबर नामेरे लेखक ताज सहराई जी वरसी आहे। ताज सहराई जो तारुफ़ अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था। सिंध जे मशहूरु अदीब शाइर क़दीम आसारनि जे आलमी मुहक़िक़ ताज सहराई जो असुलु नालो ताज मुहम्मद वल्द नूर मुहम्मद मेमण आहे। इनसाइक्लोपीडिया सिंधियाना मूजिबि ताज सहराई 11 सितंबर 1921 ते शिकारपुर में जनम वरितो। इब्तिदाई सानवी ऐं आला सानवी तालीम लाड़काणे शिकारपुर ऐं दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ स्कूलनि मां हासिलु कयाई। BA ऐं BT जा इम्तिहान कराची मां पास कयाई। 1948 खां दादू में उस्ताद मुक़ररु थियो। हुन 1940 खां सियासी ऐं समाजी सरगर्मियुनि में हिसो वरितो। 1942 में बंगाल में ॾुकार वारे वक़्त में शागिर्दनि जो जथो वठी उते वञी ॾुकार मुतासिरनि जी माली ऐं अमली मदद कयाई। हुन आज़ादी वारी तहरीक में बि हिसो वरितो ऐं 10 अगस्त खां 26 डिसंबर 1947 ताईं दहली जी जेल में क़ैद रहियो। 1952 में दादू में तालिबुलमुला हाई स्कूल क़ाइमु कयो, जंहिंजो बानी हेड मास्टर रहियो। 1964 खां कलिंदरलाल शहबाज़ मेला कमेटी जो सेक्रेटरी रहियो। हुन 1968 में दादू शहर में अलामा आया काज़ी पब्लिक लाइब्रेरी क़ाइमु कई। मार्च 1971 खां जून 1972 ताईं सिंध म्यूज़ियम हैदराबाद जो पहिरियों असिस्टेंट डायरेक्टर रहियो। मार्च 1975 में कराची में थियल सिंध सदियुनि खां सेमिनार में हिसो वरिताई। 1977 में टरपोली में दुनिया जे उस्तादनि जे मेड़ में पाकिस्तान सरकार जे वाहिद नुमाइंदे तौरु शरीक थियो। हुन जे कोशिशनि सां ई सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि अंदरि हिस्टोरिकल सोसाइटियूं ठहियूं। 1981 में रनीकोट सेमिनार जो ऑर्गेनाइज़र मुक़ररु थियो ऐं हिकु शानदार सेमिनार करायई। 1981 में नौकरी तां रिटायर थियो। हूअ सिंध में खाबी धुर जो सुञाण लेखक ऐं कारकुन सम्झो वेंदो हो। ताज सहराई सिंध जी क़दीम तहज़ीब ते सिंधू तहज़ीब नाले सां हिकु शाहकार किताबु लिखियो। उनखां सवाइ संस केतिरा मकाला ऐं किताब छपियल आहिनि, जिन में सुर सारंग, पणी लोक, दादू ज़िलो, जाग्राफ़ी ऐं तारीख़ जे आइने में कीरथर जबल, गोरख चोटी, नेणे निंडा खोड़ ऐं ॿिया क़ाबिल ज़िक्र आहिनि। खेसि पाकिस्तान सरकार तरफ़ां तमग़ाए हुस्न कारकर्दगी ऐं ॿिया एज़ाज़ बि मिलिया। ज़िंदगी जे आख़िरी साल में खेसि शहबाज़ एवार्ड पिणु मिलियो। हुन दादू में पंहिंजी रिहाइश वारी जगताबाद पाड़े में ज़ाती लाइब्रेरी बि क़ाइमु कई। 28 अक्टूबर 2002 ते वफ़ात कयाई। हूअ पंहिंजे पुठियां खोड़ सारो मवाद छॾे वियो। हुकूमत चाहे त महांगाई घटि थी सघे थी जे उनवान हेठि संजोरे मां सुहेल लगारी लिखे थो। मुल्क में वधंदड़ महांगाई हिकु वॾो मसइलो बणिजी चुको आहे, जंहिं सबबु आम माण्हू जी ज़िंदगी तमामु घणी मुश्किल थी वई आहे। महांगाई घटि करण लाइ हुकूमत खे संजीदा ऐं अमली क़दम खणणु घुरिजनि।
सभ खां पहिरीं मुल्क जी ज़राइत खे मज़बूत करणु ज़रूरी आहे, छो त जेकॾहिं असांजे मुल्क में खाधे पीते जूं शयूं जहिड़ोकि कणिक, चांवर, भाॼियूं, मेवा घणे मिक़दार में पैदा थियनि त असांखे ॿाहिरि मुल्कनि खां शयूं ख़रीद करण जी ज़रूरत न पवंदी। ज़राइत खे बहितर पाइण लाइ हारियुनि खे सस्ता ॿिज, भाण ऐं पाणी मुहैया करण लाइ क़दम खणणा पवंदा। ॿिए तरफ़ हुकूमत खे गैर ज़रूरी दरामदनि ते पाबंदी लॻाइणी पवंदी। तवानाई जे क़ीमतनि में बि इस्तेहकाम ज़रूरी आहे, छो त जॾहिं पेट्रोल, बिजली या गैस महांगी थींदी त हर शइ ते असरु पवंदो। तंहिं करे हुकूमत खे सोलर ऐं विंड एनर्जी खे हथी ॾियणु घुरिजे, जीअं पैदावार जो ख़र्च घटिजी सघे। उन सां गॾोगॾु स्टेट बैंक खे अहिड़ी पॉलिसी इख़्तियार करणु घुरिजे जंहिंसां पैसनि जी क़ीमत मुस्तहकम रहे ऐं मार्केट में ज़ख़ीरनि ऐं मुनाफ़ा खोरनि ते सख़्ती सां कंट्रोल रखियो वञे। मुल्क जे सनअतनि खे बि वधाइणु घुरिजे त जीअं शयुनि जी पैदावार वधे ऐं माण्हुनि खे रोज़गार मिली सघे। जॾहिं रोज़गार वधंदो त पैदावार ऐं ख़रीदारी में तवाज़ुन क़ाइमु रहंदो, जेको महांगाई घटाइण में मददगार साबित थींदो। हुकूमत खे पंहिंजा गैर ज़रूरी ख़र्च बि घटाइणु घुरिजनि, जहिड़ोकि वॾनि प्रोटोकॉल ऐं बेमाना मनसूबनि ते लॻंदड़ पैसो अवामी भलाई जे मनसूबनि ते ख़र्च करणु घुरिजे। जेकॾहिं हुकूमत ईमानदारी सां इहे क़दम खणे त महांगाई ज़रूरु घटि थींदी ऐं आवाम खे सुकून सां साह खणण जो मौक़ो पिणु मिलंदो। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।